साथियों, मां सिंधु अमान चांडियो जी त गनी अमान चांडियो अॼु अलमेमुना हॉस्पिटल शाहराए कायदीन रोड वटि ॿ नंढड़ियूं जेके आहिनि मुसलसिल 2 महीननि खां वठी तकलीफ़ में हुयूं, ट्विंस हुयूं, दाख़िल हुयूं। सो अॼु छो ईअं आहे जो असीं सभु हॉस्पिटल में मौजूदु हुयासीं, गनी बि हॉस्पिटल में मौजूदु हुयो। अॼु दहशतगर्दनि वांगुरु 5 खां 6 रेंजर्स जी जेके आहिनि उहे गाॾियूं आयूं आहिनि ऐं सॼी हॉस्पिटल खे हुननि यरगमाल कयो आहे। एतिरे ताईं जो CCTV कैमरास जेके आहिनि उन्हनि खे यरगमाल कयो आहे। मुंहिंजो सिंधु अमान चांडियो जो मोबाइल, मुंहिंजो घर वारो आहे इनायत चांडियो, मुंहिंजो भाउ आहे सफ़ी अमान, उनजो मोबाइल, गनी अमान जो मोबाइल, असां सबूरनि जा जेके वॉलेट आहिनि उहे हुननि पंहिंजे पाण वटि यरगमाल कया आहिनि। उनखां अलावा गनी ते तशदुद कंदे उनखे खणी वञी ऐं खंबे गुम करे छॾियो आहे। असांजी मज़ाहमत जेका आहे उहा मुसलसिल हुननि सां रही, पर हुननि जी कोशिशि इहा हुई त हिननि खे कुचले छॾियूं, हिननि खे मारे छॾियूं, पर गनी हिननि खे कंहिं बि सूरत में वापसि न आहे ॾियणो। मां गनी अमान चांडियो जी भेण अस्मा चांडियो, गनी अमान जी घरवारी, उनखां अलावा 7 महीननि जी नंढड़ी जेका आहे उहा असांजी झोलीअ में हुई। असां मुसलसिल गाॾियुनि जे अॻियां हलंदा रहियासीं ऐं गनी खे न खणी वञण जी कोशिशि कंदा रहियासीं, पर हुननि जी कोशिशि इहा आई, आख़िरी लफ़्ज़ हुननि जा इहे हा त इन लड़कियों को भी गाड़ी ऊपर चाढ़ दो, इनको भी मार दो, ख़त्म कर दो उनको। त मां सम्झां थी त हिकिड़ो सियासी शागिर्द अॻुवाण उन सां एतिरो जारिहाणा ऐं बेरहम तशदुद करे उनखे दहशतगर्दनि ऐं धाड़ेलनि वांगुरु खंबे गुम करणु, हीअ जेको आहे वॾो अलमियो आहे। समूरी सिंध खे अपील आहे त गनी अमान चांडियो जे लाइ मुकमल तौर ते आवाज़ उथारियो ऐं हुनजी जेका आज़ादी ऐं सलामती आहे उहा मुमकिन ठाहे।